महाभारत जी किस्त नंबर 4 में ॿुधंदासीं पांडवनि जी जलावतनी, अर्जुन जी तपस्या ऐं जंग जो वेझो अचणु। कॾहिं कॾहिं ज़िंदगी इंसान खे तख़्त तां खणी जंगल में आणे बीहारे थी, पर हर जलावतनी हार नाहे हूंदी। कॾहिं कॾहिं इहो ई वक़्तु हूंदो आहे जिथे इंसान पंहिंजे अंदर खे सुञाणींदो आहे। हस्तिनापुर जी दरबार में बेज़ती ऐं जुआ खां पोइ पांडवनि खे मोकिलियो वियो 12 साल जी जलावतनी ऐं 1 साल जे अज्ञातवास में। राज, महल ऐं दौलत सभु ख़तम, पर धर्म अञा बि उन्हनि सां गॾु हो। जंगल में सादी ज़िंदगी शुरू थी। युधिष्ठिर सबक़ सिखंदो रहियो, भीम ताक़त खे क़ाबू करणु सिखियो, नकुल ऐं सहदेव इल्म ऐं ख़िदमत में लॻा रहिया, ऐं रहियो अर्जुन त अर्जुन जी दिलि में हिकु अलॻि ई बाहि हुई। अर्जुन ॼाणींदो हो त ईंदड़ जंग आम जंग न हूंदी। इन लाइ सिर्फ़ तलवार काफ़ी नाहे, जंहिं लाइ ज़रूरत हुई दिव्य ताक़त जी। उन लाइ अर्जुन अकेलो निकिरी पियो हिमालय जी तरफ़। बर्फ़ानी जबल, सर्द हवाऊं ऐं ख़ामोशी। अर्जुन उते तपस्या शुरू कई। हू ॾींहुं राति ध्यान में लॻो रहियो, पंहिंजे अंदर खे साफ़ कंदो रहियो। वक़्तु गुज़रंदो रहियो। आख़िरकार भॻवान शिव अर्जुन जी तपस्या खां ख़ुशि थिया ऐं खेसि ॾिनो दिव्य हथियार। उहो हथियार सिर्फ़ ताक़त न हो, उहो ज़िम्मेवारी हो। हाणे अर्जुन सिर्फ़ हिकु वीर न रहियो, हू दिव्य ताक़त जो धारी बणिजी वियो। जॾहिं अर्जुन वापसि आयो त पांडवनि खे सम्झण में देरि न लॻी त हाणे वक़्तु वेझो अची रहियो आहे। जलावतनी हाणे ख़तमु थियण वारी हुई ऐं क़िस्मत खेनि आहिस्ते आहिस्ते वठी वञी रही हुई कुरुक्षेत्र जे मैदान ॾांहुं। उहो मैदान जिते भाइर भाइरनि जे साम्हूं बीहंदा, शागिर्द उस्तादनि जे साम्हूं ऐं इंसान पंहिंजे ज़मीर जे साम्हूं। ऐं इन्हीअ मैदान में जल्दी ई थींदो हिकु अहिड़ो संवाद जेको हज़ारे सालनि ताईं इंसानियत खे राह ॾेखारींदो। उहो संवाद आहे भगवत गीता। ईंदड़ किस्त में ॿुधंदासीं पांडवनि जो अज्ञातवास, जंग जी आख़िरी तयारी ऐं कुरुक्षेत्र जो मैदान। महाभारत किस्त 4।